नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां वायरस की रोकथाम लाइ सूबे में मास्क पाइण खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां सूबाई असेंबली मां बिल बि मंज़ूर करायो वियो आहे। सिंध कोरोना एमरजेंसी तरमीमी बिल में शहरनि खे मास्क पाइण जो वाज़े चयो वियो आहे। बिल जे मतन तहत सिंध में वायरस खां बचण लाइ मास्क जी अहमियत बाबति सिहत खाते तरफ़ां अवाम में मुहिम हलाई वेंदी। बिल जे मतन में चयो वियो आहे त कोरोना वायरस ज़ाहिर थियण जी सूरत में ख़ानगी मुलाज़िम जे लाॻापियल इदारे तरफ़ां पघार बि जारी रखी वेंदी। सिंध असेंबली मां झंगली जीवत ऐं सेफ सिटी अथॉरिटी बिल बि इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कया विया। एक भेरो ॿी रवां सां ख़बर शेयर पिया कयूं त सिंध में वायरस की रोकथाम लाइ मास्क पाइण खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां सूबाई असेंबली मां बिल बि मंज़ूर करायो वियो। सिंध कोरोना एमरजेंसी तरमीमी बिल में शहरनि खे मास्क पाइण जो वाज़े चयो वियो आहे। बिल जे मतन तहत सिंध में वायरस खां बचण लाइ मास्क जी अहमियत बाबति सिहत खाते तरफ़ां अवाम में मुहिम हलाई वेंदी। बिल जे मतन में चयो वियो आहे त कोरोना वायरस ज़ाहिर थियण जी सूरत में ख़ानगी मुलाज़िम जे लाॻापियल इदारे तरफ़ां पघार बि जारी रखी वेंदी।